Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. कोयटा में रत जमाईंदड़ सीएम में 6 ॾींहनि खां धरणो हणी वेठल हज़ारा बिरादरी पारां वज़ीर आज़म जी आमद खां अॻु मक़तूलनि जा लाश दफ़नाइण खां इनकार। धरणे में औरतूं ऐं ॿार बि शामिल। मच सान्हे ख़िलाफ़ एहतजाज तौर कोयटा में सॼो ॾींहुं कारोबार बंदि रखियो वियो। सिंध सूधो मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मच सान्हे ख़िलाफ़ धरणा जारी। कराचीअ में नुमाइश चौरंगी समेत 19 मुख़्तलिफ़ जायुनि ते धरणनि सबबि ट्रैफ़िक सख़्त मुतासिर। शाहराह फैसल, कामरान चौरंगी, नाथा खान ऐं ॿियनि इलाइक़नि में धरणा जारी। कराची एयरपोर्ट वेंदड़ रस्ता बंदि हुजण सबबि उॾामुनि जो शेड्यूल मुतासिर। हैदराबाद, हाला, सखर, घोटकी, नवाबशाह, कंडियारो, कशमोर, गाजी खुहावर, कोटड़ी, जाम साहब, मोरो ऐं ॿियनि शहरनि में बि धरणा। मच सान्हे में मुलविस जवाबदारनि खे जल्द अंजाम ते पहुचाइण जो मुतालबो। वज़ीर आज़म कंहिं बि वक़्तु कोयटा वञी सघे थो। असांजी तजवीज़ खां अॻु ई वज़ीर आज़म कोयटा जे दौरे ते वञण जो फ़ैसिलो करे चुको हो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त 19 जनवरी ते अपोज़िशन जे एहतजाज आॾो के बि रंडकूं पैदा न कयूं वेंदियूं। PDM वारा इस्तीफ़ा न ॾींदा। मच वाक़े में शहीद थियल जवाननि जे पोयरनि खे मुआवज़ा ॾियण जे हक़ में आहियां। कैपिटल हिल ते हमले खां पोइ डोनाल्ड ट्रंप जी सदारत ख़तरे में पइजी वई। ट्रंप खे हटाइण जो मुतालबो ज़ोर वठण लॻो। हाउस स्पीकर नैन्सी पेलोसी समेत 100 खां वधीक कांग्रेस मेंबर्स पारां ट्रंप खे फौरी हटाइण जी घुर। स्पीकर नैन्सी पेलोसी चयो आहे त ट्रंप खे 5वीं आईनी तरमीम या मुआख़ज़े ज़रिए हटायो वञे। जेकॾहिं ट्रंप काबीना ऐं नायब सदर न मञे त कांग्रेस ट्रंप जे मुआख़ज़े लाइ तयारु रहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां कैपिटल हिल ते चढ़ाई जी मज़म्मत। संदसि चवणु आहे त इक़्तिदार पुरअमन तरीक़े सां मुंतक़िल करण जो ख़्वाहिशमंद आहियां। हीउ वक़्तु अमेरिकी अवाम जे ज़ख़्मनि ते मरहम रखण जो आहे। अमेरिका जे सदर तौरु अवामी नुमाइंदगी हिन लाइ एज़ाज़ आहे। मुल्क जी ख़ुशहाली ऐं बहितरीअ लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। सकरन भरिसां मेहरान हाईवे ते कोहीड़े दौरान कोच ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण बाद कल्टी। 4 मुसाफ़िर फ़ौत ऐं 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। हादिसे जे फ़ौतनि में माशूक, ग़ुलाम हुसैन ऐं अबरार अहमद शामिल। मुसाफ़िर बस रहीम यार ख़ान खां कराची वञी रही हुई त हादिसो पेश आयो। फ़ौतनि जा लाश तोड़े ज़ख़्मी नवाबशाह ऐं सकरन जी इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल। कराची जी सिटी कोर्ट जे कैफेटेरिया में बाहि भड़की पई। अदालत पहुतल साइलनि ऐं वकीलनि में ख़ौफ़ अमले फौरी तौर कार्रवाई आणे बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। इख़्तियारनि जो चवणु आहे त कैफेटेरिया जे किचन में गैस सिलेंडर मां बाहि भड़की पई हुई। ख़ुशकिस्मतीअ सां को बि जानी ऐं माली नुक़सान न थियो। उमरकोट जी गोश्त मार्केट में पोहरियत अहमद नवाज़ माछी जो लाश हथ। पोहरियत जे वारिसनि तरफ़ां लाश जो पोस्टमार्टम कराइण खां इनकार। वारिसनि जो चवणु आहे त नवाज़ माछी नशे जो आदी हो, कंहिं ते बि क़त्ल जो शक न आहे। पुलिस जो चवणु आहे त पोहरियत जे वारिसनि तरफ़ां इनकार ते लाश जो पोस्टमार्टम न करायो आहे। वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि में जांच कई पई वञे। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रत ॼमाईंदड़ सीउ ऐं कोहीड़े जो राज। दादू, जोही, केन शाह ऐं भान सईदाबाद में कोहीड़े सबबि रस्तनि ते ट्रैफ़िक घटिजी वई। नौशरो फेरोज़, काज़ी अहमद, मोरो, मिठियाणी, मनहरो, नवाब वली मोहम्मद, बांधी, फुल ऐं पडीदनि में बि कोहीड़े सबबि हद नज़र घटिजी वई।
फैज़गंज, भिरिया सिटी, मुबारकपुर, दरिया खान मरी, कोटलालू ऐं ॿियनि इलाइक़नि में कोहीड़े सबबि धुंध छांइजी वई। मोटरवे तरफ़ां मुसाफ़िरनि खे कोहीड़े दौरान एहतियात करण जी हिदायत। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ तफ़सीली ख़बरुनि सां गॾु हाज़िर थियूं था।